अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवा यासिर अहमद मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु फवाद चौधरी साहब पंजाब जी सूरत हाल ते थोड़ा तबसरा कया। फवाद चौधरी साहब चयो त हिकु त उन्हनि इहा ॻाल्हि कई त हीअ जेका टेम्पररी गवर्नमेंट आहे इहा करे थी पुलिस सां गॾु रेड्स, ऐं पोइ वरी इल्ज़ाम हणियो थो वञे एस्टेब्लिशमेंट जे मथां इन्हनि रेड्स जो। वरी उन्हनि ॻाल्हि कई त हमज़ा शाह जेके आहिनि उहे 22 तारीख़ हटी वेंदा, 23 तारीख़ बाप ऐं MQM जेका आहे उहा गवर्नमेंट छॾे ॾींदी, ऐं 3 तारीख़ ते इहा गवर्नमेंट हली वेंदी। अहिड़ियूं ॻाल्हियूं शेख रशीद साहब बि कुझु कल्ह कयूं, ऐं वरी पोइ 1 अगस्त जूं बि ख़बरूं हलंदियूं त 1 अगस्त ते कुझु थियणो आहे। जी, मतिलबु हाणे हिन हुकूमत जी बि वञण जूं या हिलण जुलण जूं तारीख़ूं अचणु शुरू थियूं आहिनि। 1 अगस्त, पहिरियों हफ़्तो अगस्त जो। हाणे ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं फवाद चौधरी साहब चए थो त बाप ऐं MQM 23 जुलाई ते छॾे वेंदा, त फवाद चौधरी साहब खां कंहिंखे पुछणु खपे आहे त भई बाप ऐं MQM इमरान ख़ान खे बि त कंहिंजे चवण ते छॾे विया न। सो छा फवाद चौधरी साहब खे या शेख रशीद साहब खे इहा ॼाण मिली आहे त बाप ऐं MQM वारनि खे वरी व्हाट्सएप ते मैसेज वियो आहे त तव्हां 23 जुलाई ते छॾे ॾिजो, छाकाणि त कंहिंजे न्यापे खां सवाइ त कोन छॾींदी MQM ऐं बाप वारा। सो हू जेके जिन्हनि इमरान ख़ान खे छॾण लाइ चयो हो, उहो बि को ज़ाहिर असांजी इस्टेब्लिशमेंट हुई। ऐं हाणे बि छा फवाद चौधरी खे अहिड़ो को आसिरो आहे त इस्टेब्लिशमेंट वरी जेको आहे मौजूदा जेको रिजीम आहे, नवाज़ रिजीम जेको आहे, या जेका ही 11 जमाती पार्टियुनि जी जेका हुकूमत आहे, इन जी चेंज ॾे वञे पई। इन करे शायदि फवाद चौधरी साहब हाणे इहा ॻाल्हि बि करे पियो त जेको पंजाब में जेको कुझु थिए पियो हू पुलिस ऐं पंजाब हुकूमत वारा कनि पिया, पर हुनजो मलबो जेको आहे उहो ग़ैबी क़ुवतनि ते या सघारी धुरियुनि ते उछलाइनि पिया, यानी इस्टेब्लिशमेंट ते उछलाइनि पिया। सो फवाद चौधरी साहब जीअं बॉडी लैंग्वेज में बि खिलिया बि जाम पे, ख़ुशि नज़र आया पे, पर मूंखे अहिड़ी ज़ाहिरी तरह त का डेवलपमेंट न आहे। सवाइ हिन जे माना हाणे अगरि पाण ईअं तजियो कयूं पंहिंजे मुंहुं त 1 अगस्त या फर्स्ट वीक ऑफ अगस्त में, या चलो महीने में, या फर्स्ट वीक ऑफ अगस्त में अगरि चेंज जी ॻाल्हियूं थियनि पियूं त हुनजो छा रीज़न थी सघे थो? छा इमरान ख़ान लाइ चेंज ऑफ हार्ट थी वियो आहे? इमरान ख़ान ॾे जेका आहे वरी को नरम गोशो अची वियो आहे? छो अची वेंदो? ठीकु आहे, त पोइ सम्झ में इहो अचे थो त हीउ जेको 3-4 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन आहिनि, इहा ॻाल्हि तय आहे यासिर त अगरि 17 जुलाई ते, जंहिंजा इम्कान तमामु घटि आहिनि, अगरि 14-15 सीटूं PTI वारा खटे विया, पोइ ही सरकार नथी हले। ऐं अॼु हमज़ा शहबाज़ बि प्रेस कॉन्फ्रेंस जेको चीफ मिनिस्टर पंजाब आहिनि, हुननि चयो त असां वटि हारण जी चॉइस ई मौजूदु न आहे। असांखे खटिणो आहे जेका पोइ पाकिस्तान जी जीत हूंदी, अवाम जी जीत हूंदी। इहा ॻाल्हि हमज़ा शहबाज़ पंहिंजी वाता चई छॾियो त हारण जेको आहे को ऑप्शन ई कोन्हे, खटिणो ई खटिणो आहे। त तव्हां जॾहिं इहो सोचे वठो था हुकूमत में वेही त खटिणो ई खटिणो आहे, त माना पोइ लठ ऐं चठ ॿई हलंदा। ऐं शरीफ़्स खे इहो पुराणो तजुर्बो आहे त इलेक्शन हुकूमत में वेही मैनेज कीअं कबी आहे। सो हाणे अगरि पाण ॻाल्हि पे कई त अगरि त मिसाल हिकिड़ी ग़ैर मामूली शयूं बि थींदियूं आहिनि कॾहिं कॾहिं, अगरि 14-15 सीटूं खटे वई PTI, त पोइ ही सेटअप नथो हले, छाकाणि पोइ पंजाब हुकूमत न हलंदी, पंजाब हुकूमत न हलंदी त माना पोइ फेडरल हुकूमत न हलंदी। लेकिन अगरि नवाज़ लीग खटे वञे थी त पोइ इमरान ख़ान छा करे वठंदो? कोर्टनि में, अदालतनि में, पोइ इलेक्शन कमीशन, पोइ 4 हल्का खोले छॾियो, पोइ जलसा जुलूस, दैट्स ऑल। उहो हिननि जो जेको आहे दमख़म ॾिसी वरितो आहे हिन सरकार त इमरान ख़ान छा करे सघे थो। को धरणो ऐं इस्लामाबाद हालत फ़िलहाल कोन अथसि। हा, हाणे ॻाल्हि इहा आहे त ख़ुदा न ख़ास्ता 17 जुलाई ते ख़ुदि को एॾे गड़बड़ थी वञे, को ख़ुदा न ख़ास्ता वॾो को हादसो थी पए, उनजी ख़बर ख़ुदा खे, पोइ त ॿियो जहान अची वियो। सो मूंखे सम्झ नथो अचे त
1 जुलाई ताईं छो बाप पार्टी ऐं MQM हथ कढी वेंदा सवाइ इन जे त हुननि खे की असां सिग्नल अचनि ईंदा त उनजो मक़सदु छा इहो कढिजे। अगरि सिग्नल अचनि था बाप पार्टी वटि ऐं MQM वटि त तव्हां छॾे ॾियो नवाज़ सरकार खे, त उनजो रीज़न इहो ई हूंदो त छा उनजो रीज़न इहो हूंदो त नवाज़ सरकार हटे ऐं इलेक्शन थी वञनि, या एॾो वरी बहरान पैदा करे छॾिजे जो जॻह मिली वञे, एॾो बहरान पैदा थी वञे त पोइ चइजे त बाबा हाणे मजबूरी थी पई आहे, सभु कुझु सफ़ायो कयो, असीं अची विया आहियूं, असां इलेक्शन इंशाल्लाह थोड़ी शयूं ठीकु वीक करे पोइ तव्हांखे इलेक्शन कराए ॾींदासीं। ठीकु आहे साहब। कॉलर नज़र गॾु जावेद समो नगर पाकर मां। जी समो साहब, छा चवणु चाहींदा? इहो सुवाल इहो आहे त हिन वक़्तु जेका लाहौर में सूरताल आहे ऐं जीअं तजवीज़ निगार मुख़्तलिफ़ तजवीज़ निगार तजवीज़ कनि पिया त उन मां ईअं लॻे पियो त PTI जो जेको ज़मीनी इंतिख़ाबात थियनि पिया उन में पलड़ो भारी आहे। ऐं जेकॾहिं ॾिसिजे थो त नवाज़ लीग जेका अंदरूनी जेको आहे इख़्तिलाफ़ात लॻनि पिया। जेकॾहिं 17 तारीख़ ते या 18 तारीख़ ते पंजाब में ज़मीनी चूंडनि में स्वीप करे वञे थी PTI, त जेका नेक्स्ट इलेक्शन जनरल इलेक्शन थींदा या जेका क़ौमी सियासत आहे उन ते कहिड़ा असरात पवंदा? ठीकु आहे साईं। समो साहब जनरल इलेक्शन ते हा न, पहिरीं त ॻाल्हि इहा आहे न तव्हां ॻाल्हि कयो। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त तव्हां जीअं चयो त अगरि स्वीप करे वञे थी PTI, माना स्वीप सां मुराद इहा आहे त अगरि 14-15 सीटूं बि खटे वञे थी 20 मां त स्वीप ई चइबो, त पोइ नेक्स्ट इलेक्शन त बाद जी ॻाल्हि आहे। पोइ त पंजाब हुकूमत में नवाज़ लीग जी ऐं इतिहादियुनि जी अक्सरियत विञाए वेहंदा, त माना हमज़ा शहबाज़ चीफ मिनिस्टर न रहंदो, माना परवेज़ इलाही चीफ मिनिस्टर थी वेंदो। होॾां तव्हां ॾिसो त नई डेवलपमेंट जेका आहे त परवेज़ इलाही ऐं चौधरी शुजात वारा बि घटि में घटि ऐलान जी हद ताईं चवनि पिया त असीं पाण में ठही विया आहियूं, चौधरीनि जे वापसि पाण में ठहण जी ॻाल्हियूं थियूं अचनि, त उहो बि कंहिं वक़्त लाइ शायदि किथां सिग्नल्स आहिनि त हू ठहनि पिया पाण में। त अगरि पंजाब में ही जीअं समो साहब चवनि था त अगरि 14-15 सीटूं PTI खटे वञे थी त नंबर गेम में हमज़ा शहबाज़ जी हुकूमत ख़तमु थी वञे, हमज़ा शहबाज़ जी हुकूमत ख़तमु थी वञे थी त पोइ कीअं फेडरल हुकूमत पंजाब में PTI जी हुकूमत हूंदी, KP में PTI जी हुकूमत हूंदी त किथां हलाईंदो शहबाज़ शरीफ़ साहिबु? मुश्किल आहे। पोइ फेडरल हुकूमत न हली सघंदी ऐं पोइ इलेक्शन थींदी। सो इलेक्शन में हा तव्हांजो सुवाल जेको आहे उहो कल्ह बि डिस्कस कयो त जनरल इलेक्शन पोइ त जनरल इलेक्शन ते तमामु वॾो असरु पवंदो, तमामु वॾो असरु पवंदो। पोइ त चइबो त ओहो स्टैब्लिशमेंट बि हिन पासे हुई, पंजाब हुकूमत बि हिकिड़े पासे हुई, फेडरल हुकूमत बि हिकिड़े पासे हुई, पीपल्स पार्टी नवाज़ लीग सभु पार्टियूं बि हिकिड़े पासे हुयूं, पोइ बि इमरान ख़ान धोई लाथो। पोइ त तव्हां हुते त छॾियो, तव्हां पाण वारे सूबे में माण्हू लाइन लॻाए मथां टिकटूं वठण न पहुची वञनि। सो हिन अगरि हिन मां बाई इलेक्शंस में ही PTI खे अगरि अक्सरियत मिले थी, इम्पैक्ट त जनरल इलेक्शन ते तमामु वॾो पवंदो। पर माना पोइ इहो सम्झिजे न साहिब त कोन मिलंदी अक्सरियत, न मिलंदी। ॾिसो हतमी ॻाल्हि त नथा करे सघूं न। आउं त बार बार चवां थो मूंखे हैरत थींदी, आउं एतिरो ई चवंदो आहियां त धांधली न थिए मूंखे हैरत थींदी, PTI पोइ हरे वञे मूंखे हैरत थींदी। ग्राफ जनरली हाँ जे सोच रहे थे, को साइंटिफिक असां वटि को सर्वे न थींदा आहिनि, को साइंटिफिक असां वटि मापा कोन आहिनि जंहिं ते आउं ॻाल्हायां। हिकिड़ो आहे त जेके जलसा इमरान ख़ान करे थो, ॿिए पासे बीबी मरियम करे थी, डेफिनेटली इमरान ख़ान जा जलसा वॾा आहिनि, डेफिनेटली। जेको हुतां ख़बरूं अचनि थियूं त जेको हिकिड़ो शहरी ऐं ॻाल्हाईंदड़ ॿोलाईंदड़ जेको क्लास आहे उहो हीअं सिधो सिधो इमरान ख़ान सां थी बीठो आहे। सो ग्राफ ज़ाहिरी तरह मथे नज़र अचे थो। इहे सभु ॻाल्हियूं मूंखे ख़बर हूंदे बि मूंखे हैरत थींदी, पर नामुमकिन न आहे। PMLN जो साइलेंट वोटर बि त PMLN जा रहिया आहिनि अक्सर। आउं नथो चवां PMLN जेको आहे उहो को हवा में उॾामियल का पार्टी आहे, उहा को जेको आहे मिड़ई क्यू लीग आहे। तमामु टफ मुक़ाबला थींदा, पर फेयर थियनि, अगरि इलेक्शन फेयर थियनि त हिन महिल जेका सूरत हाल आहे
उन में PTI जो ग्राफ मथे आहे, बसि आउं एतिरी ॻाल्हि कयां पियो। बाक़ी इलेक्शनरी मशीनरी बि नवाज़ लीग वटि बहितरु आहे, तजुर्बो बि हुन वटि बहितरु आहे, हुकूमत बि हुन वटि आहे, वसीला बि हुन वटि आहिनि, मिस्टर एक्स बि हुन वटि आहे, मिस्टर वाई बि हुन वटि आहे। अब बकुल इमरान खान साहब एक्स वाई त कंहिंसां बि थी सघंदो, एक्स वाई त मूंसां तव्हां सां बि थी सघंदो, एक्स वाई छा थींदो आहे? उन सूरत में मूंखे हैरत थींदी त PTI 14-15 सीटूं खटी। अच्छा जेको PTI जी कल्ह खां लेकिन आउं हैरान थियणु चाहींदुसि ज़रूरु, मज़ो त ईंदो न। न पोइ त वरी ख़बर न आहे न सूरत हाल किथे थी बीहे वञी, कुझु चई नथो सघिजे। अच्छा अगरि जे अगरि इहा ॻाल्हि कजे त अॼु फवाद चौधरी साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधजनि ऐं इमरान खान साहिब जी बि कल्ह जूं ॻाल्हियूं ॿुधजनि। अॼु फवाद चौधरी साहिब जेको इहा ॻाल्हि कई त रेड कोई ॿियो थो हणे, हुननि इल्ज़ाम हयो त तव्हांजे बगल में जेके नांग वेठा आहिनि, राणा सनाला साहिब हिननि खे इल्ज़ाम हयो त माना पोइ छा PTI हाणे हुननि माना इहो चवे थी त धांधली हे था कनि। ॾिसो न, अगरि स्टैब्लिशमेंट सां वरी वापसि पंहिंजा रस्ता बहाल करणा आहिनि ऐं बहितरु करणा आहिनि, जेको शेख रशीद बि चए थो त बाबा स्टैब्लिशमेंट असांजी पंहिंजी आहे, असीं वरी हिकु थी वेंदासीं, ॻाल्हियूं हलनि पियूं, कोशिशूं हलनि पियूं, त हुननि बि चयो हूंदो त पहिरीं हीउ पंहिंजो बयानियो त ख़तमु कयो न, जेको तव्हां असां ते धांधली लॻाए वेठा आहियो। असीं तव्हांखे फेस सेविंग वठी ॾियूं था या जेको बि आसरो मिलियल आहे। त फवाद चौधरी हाणे यकदम यू टर्न कीअं वठे त पंजाब में धांधली न पई थिए। PTI अगरि हुनखे इस्टेब्लिशमेंट जेको आहे या किथां बि सिग्नल मिलिया आहिनि त बाबा तव्हां असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु बंदि कयो, त बि PTI पंजाब में धांधली जो राग जेको आहे बंदि न कंदी। हाणे चए पई त हीअ धांधली कराइनि पिया पंजाब हुकूमत वारा, पंजाब पुलिस, राणा सनाउल्ला, हे हो, ऐं मलबो कराइनि पिया इस्टेब्लिशमेंट ते। तंहिंजे करे इस्टेब्लिशमेंट ध्यानु करे त हीअ तव्हांजे लाइ, हीअ तव्हांजी बग़ल में नांग आहिनि। जी हा, ठीकु जी आहे। हा। सो लेकिन धांधली वारी ॻाल्हि बरक़रार रखणी आहे, आहे। हाराए वञनि सुभाणे त पोइ छा चवनि? बरक़रार रखणी आहे। अच्छा पर जेकर हिन में नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी कजे त अॼु FCKP जो हिकु एहलकार जेको आहे उहो कैंपेन जो मुहाफ़िज़ कंदे नज़र आयो आहे PTI जे पंजाब में अंदरि। इहो त हाणे FCKP असांजे पार्लिमानी सियासत में कहिड़ो PTI जेको आहे उहो सफ़ा उसूल ऐं कानून ऐं ज़ाब्तनि मूजिबि आहे। जी हा। ऐं इहो ज़ाती लेवल ते बि थी वञे थो, हुन MP जा वास्ता हूंदा, उनखे को 4 माण्हू खपंदा हूंदा सरकारी, छाकाणि पंजाब पुलिस ऐं हिननि खे मुंहुं ॾियण लाइ, लेकिन उहो सम्झे न पियो त हीअ स्कैंडल आहे। जी हा। लेकिन इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे, इहा असांजे मुल्क लाइ को वॾी ॻाल्हि न आहे। जी हा, थींदो रहंदो आहे, हेॾे होॾे ऐं ट्रैवल कंदा रहंदा आहिनि। ऐं जब अगरि इन में हिकिड़ी कैंपेनिंग जी ॻाल्हि हले थी त अॼु हिकु ॿी बि ख़बरूं सर्वाइव थियूं त मथे निकितियूं आहिनि त इमरान खान साहब PTI कैंडिडेट हिकिड़ो लोटो आहे जेको PMLN जो लोटो फिरियल आहे। मूं त अर्ज़ु कयो न, इमरान खान PTI बि जेको आहे उहो ज़ाहिर कनि था त हू तमामु हाई मॉरल ग्राउंड ऐं सफ़ा उसूलनि ऐं ज़ाब्तनि ऐं हिननि ते बीठल आहिनि। इस हमाम में सबने कपड़े पहने हुए हैं, सबने कपड़े पहने हुए हैं। सो ऐं हिन इलेक्शन ॾिसो न, हू ॻाल्हि किथे हली वई आहे जेका PTI जे ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग वारो, फॉरेन फंडिंग वारो केस, उहो बि किथे न किथे त पियो आहे न। जी हा, जी हा। कंहिं मुनासिब ऐं सही वक़्त ते लाइ हू फ़ैसिलो, उर्दू में चइबो आहे त वो बात किसी मुनासिब वक्त के लिए रख छोड़ी गई। जी। तो फैसला रख छोड़ा गया है किधर, वो तो कंहिं मुनासिब वक्त ते ईंदो। हमसा जे पास ॻाल्हि बि कई हुनजी, उहो निकिरंदो तव्हांखे ख़बर पवंदी त मनी लॉन्ड्रिंग कई कया। अॻिते हलूं था प्यार सां। ऐं अॼु जेके पंहिंजो बारिशूं थियूं, वरी बारिशुनि जो स्पेल ॿियो बि हिकिड़ो सिंध जी तरफ़ रवां आहे, जंहिंमें कराची खे ख़ासि करके टारगेट आहे मानसून जो। पर अॼु CM साहब काफ़ी माना कावड़ अची वई, भरसी पिया त बाबा तव्हां असां ते इल्ज़ाम हणो था पिया। 2007 में चई 140 मिलीमीटर बारिश थी आहे, 200 माण्हू मरी विया आहिनि, ऐं 2009 में थी आहे 50 माण्हू मरी विया आहिनि। हू चवनि पिया त घटि बारिश थी आहे, माण्हू असां त वॾी बारिश बि जेका आहे उहा सर्वाइव करे विया आहियूं। ॾिसो, हिननि ज़ाहिर CM साहब हुकूमत में आहिनि, CM साहब चवंदा हुकूमत शानदार कमु पई करे, अपोज़िशन आहे, अपोज़िशन ते न थियो आहे। सवाल सिर्फ़ु कराची जो छो आहे? मूंखे त कल्ह बि मूं तव्हां सां गुज़ारिश कई त हैदराबाद जो बि केरु जवाबु ॾेई वठे, लाड़काणो, सखर ऐं असांजा ॿाराड़ी जा नंढा वॾा शहर ॻोठ। लेकिन बहरहाल ठीकु आहे, हीअ त हुकूमत जा जवाब ऐं वापसी जवाब आहे न, पर जेको कराची सां तमाशो थियल आहे न, भले DHA कराची में आहे न, पर कराची में ही KMC जी या सिंध गवर्नमेंट जी डायरेक्ट एडमिनिस्ट्रेट, मतिलबु
ही सिविक त मामला CBC खे करणा आहिनि न, कैंटोनमेंट बोर्ड वारनि करणा आहिनि। पोइ छा सूरत हाल आहे? अर्ज़ु कयां पियो न, जिथे पाणी जा हिकिड़ा फितरी वहिकरा हुआ, जेके कंटोर्स आहिनि, जिथे पाणी खे हिकिड़ी नेचुरल फ्लोज़ आहिनि, उन ते इंक्रोचमेंट त छॾियो, हुन ते ऑफिशियली कॉलोनियूं ठही वयूं आहिनि, प्लॉट अलॉट थी विया आहिनि, त घर ठही विया आहिनि, अॾावतूं थी वयूं आहिनि। असां वटि नस्ला टावर जी हू 200 गज़ वारी शइ त हुन महिल जे चीफ जस्टिस खे नज़र आई पए, पर हीअ जेके त पाणी खे तव्हां छॾींदो न त किथे वेंदो? त ॾिसो, आउं वरी अर्ज़ु कयां थो, मुमकिन नाहे त हिकिड़ी हुकूमत ही जेसिताईं फेडरल, छाकाणि त फेडरल जो मामिलो इन करे हुन में ज़रूरी आहे त हिते जेके फेडरल इदारा आहिनि, कराची में हिकिड़ो तमामु वॾे एराज़ी ते त फेडरल इदारनि जी एडमिनिस्ट्रेशन आहे न, त फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं लोकल गवर्नमेंट हिकिड़े हिन मामले ते सियासत खे बालाए ताक रखी जेसिताईं हिकिड़ी प्रॉपर प्लानिंग करे ऐं हुन ते जेके एक्सपेंस अचे थो ऐं हुनखे करप्शन फ्री करे। मसइलो इहो आहे त करप्शन खे किथे कनि। हीउ जेको पैकेज जो नालो अचे थो त 100, 1000 अरब, 2000 अरब, अवल त अचनि कोन था, लेकिन जीअं ई हेतिरे अरबनि जो मामिलो अचे थो त अलाए केतिरा माण्हू ऐं धुरियूं आहिनि जिन मुंहं में पाणी अची वञे थो। हल, हेतिरा अरब अचनि पिया त हेतिरा अरब त खीसे में अची वेंदा। त बेसिकली जेसिताईं हिकिड़ी पूरी मास्टर प्लान जोड़े ऐं हिन खे, छाकाणि हिन शहर सां हूअं त सॼी सिंध सां थियणु खपे, लेकिन सिंध हींअर कराची ई फोकस पे रहे थो, ऐं कराची बहरहाल पाकिस्तान जो बि ऐं असांजो बि हिकिड़ो अहम शहर आहे, वॾो शहर आहे। हिन में पाणी पीअण जो मसइलो, हाणे चवंदासीं हब डैम भरिजी वियो आहे, हाणे कराची खे जेको आहे 3 सालनि लाइ, 2 सालनि लाइ, अलाए केतिरे सालनि लाइ हाणे पाणी जी खोट न थींदी। बरसाति थिए पई न, पर घरनि में वरी बि टैंकर था वञनि। सो पीअण जे पाणी खां वठी पाणी जी निकाल ताईं, इंफ्रास्ट्रक्चर ताईं, ही जेसिताईं हिकिड़ी प्रॉपर साइंटिफिक बुनियादनि ते प्लान करे न कयो, ही बड़ी ॻाल्हियूं आहिनि। हीअ हर साल थींदो रहंदो। सुभाणे का ॿी हुकूमत ऐं MQM बि अची वेंदी, MQM न हुई छा पावर में? हाणे इहा ॻाल्हि करणु त सही, मुस्तफ़ा कमाल सिर्फ़ु करे छॾियो, मूंखे अवल त सम्झ नथो अचे त सिंध गवर्नमेंट मुस्तफ़ा कमाल खे एतिरी अहमियत छो पई ॾे, लेकिन शायदि MQM लाइ घणो नथी ॻाल्हाए सघे, तंहिंजे करे सॼियूं बाहियूं मुस्तफ़ा कमाल मां कढनि पिया। पर मुस्तफ़ा कमाल खे वहे त 14 साल थी विया। जी हा, उन खां पोइ तव्हांखे एतिरो टाइम थियो आहे। अच्छा, इन ई बहस में हिकिड़ी इज़हार हसन साहब हिकिड़ी ॻाल्हि कई, जीअं हाणे तव्हां बि ॻाल्हि कई त कराची में, इज़हार हसन साहब ॻाल्हि कई हिकिड़ी, जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त जीअं हाणे तव्हां बि चयो त कराची में अंदरि ई हिकिड़ा पंहिंजा डिफरेंस, कॾहिं कुझु इदारा फेडरल जनरल था अचनि, कुझु इदारा, जॾहिं ॻाल्हि अचे थी पूरो कराची जे स्ट्रक्चर खे सही करण जी, त सभ खां वॾी बुनियादु त इहा हुजणु खपे त जॾहिं एॾनि इदारनि जी, हुननि चयो त 21 इदारा डिफरेंट कमु था कनि कराची में, जॾहिं 21 इदारा डिफरेंट कमु कंदा त पोइ काॾा मैनेजमेंट थींदी, किथे थींदी? ऐं तव्हां जेको हिते लसानियत, MQM लसानियत जी सियासत हिते जेको प्रॉब्लम आहे, पोइ हिते जेको आहे हू वोट वठण जे नाले ते जेको माण्हुनि खे तव्हां ग़लति शयूं कयो था, करप्शन बेतहाश आहे। ही बाक़ी तव्हां ॾे जवाबु वठि जवाबु, बयानबाज़ियूं आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंसूं आहिनि, जिन्हनि खे मरणो वीचारनि खे 10-15 माण्हू मरी विया, जिन्हनि खे ॿुॾणो ॿुॾी विया, जंहिंखे मरणो मरी विया, जिन खे जेको आहे नुक़सानु थियणो नुक़सानु थी वियो। असां हीअं ठीकु करे छॾियो, हुन जो तव्हां ठीकु न कयो, हाणे वरी ॿियो स्पेल अचे पियो, ख़ुदा ख़ैर करे चवनि था त ही हुन खां बि ख़तरनाक अचे पियो, ऐं सॼी सिंध ते अलाए बाज करे। असां वटि कंहिं कॉलर मुंहिंजे ख़्याल 10-15 ॾींहं पहिरीं चयो त साईं दुआ कयो त बरसाति थिए, हे थिए, हो थिए, त ख़ैर दुआऊं त, लेकिन ॻाल्हि इहा आहे त बरसाति असीं हैंडल बि त करे सघूं। दरिया में पाणी अचे, पर दरिया अलाह करे असीं हैंडल बि त करे सघूं न, असां संभाले बि त सघूं न। ग़लती आहे त ॻाल्हि इहा आहे त हिते बरसाति त थी, हाणे किथे हैंडल ई न, संभाले नथा सघूं। बसि इहो असांखे रोइणु आहे कराची जो, बिल्कुलु रोइणु हुजणु खपे। पर आउं चवां थो बाक़ी सिंध में जेका तबाही आयल आहे उनजो बि जेको रोइणु रोए न। उहा ई ॻाल्हि थी न, मसइले जो हल न आहे केवल, बाक़ी स्कोरिंग करण लाइ सभु जेके आहिनि उहे अॻिते पेश। अच्छा, अगरि हाणे निकिती MQM जी ॻाल्हि त हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि, जो हाणे थोरो 2-3 ॾींहं पहिरियां ख़बरूं आयूं त बाबर गोरी साहिबु अची विया आहिनि कराची। 2-3 ॾींहं पहिरियां ख़बरूं आयूं, तव्हां चयो त हू आया आहिनि त ज़ाहिर का गारंटी वठी आया हूंदा, अॼु ज़मानत मिली वई।
ज़मानत मिली आहे न? जी हाँ वॾी महिरबानी। इहो चई पंहिंजी जाइ थो वठां। ज़ाहिर आहे ईअं त कोन बाबर गौरी अची ईंदो, बाबर गौरी ईअं त कोन अची ईंदो। बप्पा हाणे MKM रियूनियन जी ख्वाब जेके हलनि पिया उहा ही एक्चुअली वरी ही फारूक सत्तार जो वापसि वञणु, जिन्हनि जेके बि पुराणी स्क्रिप्ट हुई कराची जी सियासत जे बारे में, जेको लंडन वारी भाईजान खे फारिग करण खां पोइ हिकिड़ी स्क्रिप्ट ठाही वई त भई हीअं हूंदो कराची में, पोइ PSP हूंदी, फलाण हूंदो, पोइ MKM खे थोरो ठाहिबो, थोरो कमज़ोर रखिबो, PTI खे खटराइबो, ईअं हिकिड़ो। हुन स्क्रिप्ट में मुंहिंजे ख़्याल में मेजर एडिटिंग थी आहे, जी हाँ थिए पई। जी हाँ स्क्रिप्ट चेंज थिए पई त कराची जी फ्यूचर पॉलिटिकल कलर छा हूंदो, छाकाणि त हाणे PTI खे बि एतिरो नथो ॾेई सघिजे, पर MKM खे बि एतिरो न ॾियणु खपे, जी हाँ पीपल्स पार्टी खे बि नथा ॾेई सघूं, PSP ऐं हक़ीक़ी में अफ़ाल कोन आहिनि, त छा कजे। सो कुझु ठहे पई गेम। थी सघे थो त वापसि पुराणी MKM ते ई TLP बि त वरी हिकिड़ो फोर्स आहे TLP खे, लेकिन बुरियल आहे। TLP अलाह करे त माज़ी जे तजुर्बनि मां असां सिखियो हुजे त अहिड़ी फोर्सिस ठाहे त छॾियूं था, पोइ इहे फोर्सिस ॻिची में ई पवनि थियूं। जी हाँ जी हाँ सो पंजाब में बि ठाहे वेठा जी आहिनि, हा। कराची में बि डेवलप कनि था, जी हाँ पोइ सुभाणे वरी पोइ ऑपरेशन थींदा आहिनि, पोइ हीअ थींदो आहे, पोइ कल दम करार ॾींदा आहियो, अलाए छा छा कंदा आहियो। जी हाँ सो मर्ज़ी वारा आहियो असर साहब, असीं त कुझु चई नथा सघूं। सो हींअर बि ॻाल्हि इहा आहे त अगरि लॻे थो त ही फारूक सत्तार, बाबर गौरी इन ई MKM खे वरी थोरो मज़बूत करे, छाकाणि त ही तमामु चए आखे में ठीकु आहिनि, सही ॿुधी था वठनि ॻाल्हियूं, सही था कनि। ठीकु आहे। त कॉलर असां गॾु डॉक्टर मुश्ताक नूनारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। काज़ी साहब खे अर्ज़ो हिकिड़ो, हिकु त सुठा माण्हू एडमिनिस्ट्रेटर तमामु घटि आहिनि सिंध गवर्नमेंट में। सुठा एडमिनिस्ट्रेटर जीअं असांजे रही भट्टी साहब आहे, हालांकि गवर्नमेंट एम्प्लॉई आहे, पर हुन महिनत कई, हिकिड़ो इदारो ठाहे गम्स में। असांजी अदीब रिज़वी साहब, उहो बि गवर्नमेंट मुलाज़िम हो, हुन बि हिकिड़ो इदारो ठाहियो सूट जे नाले सां। अहिड़े नमूने सां IB में जेको हुयो, हिते असांजे हैदराबाद में बि उन कैलेबर जो हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजो नालो आहे अब्दुल सत्तार जतोई साहब। अब्दुल सत्तार उहो डायरेक्टर एडमिन बि आहे, अकाउंट्स बि आहे, पर मां जो ख़ुशामद नथो कयां, पर ख़ुदा ॼाणे त हुन ॾींहुं राति हिकु करे ऐं महिनत करे फंड्स अप्रूव कराइण, हॉस्पिटल खे अपग्रेड कराइण। जेकर तव्हां करे विज़िट कयो त अॻे पीट्स ICU कोन हूंदो, या जेकॾहिं आम ICU जा बेड हूंदा त टोटल 7 हूंदा, ॿिए हंधि हूंदा कोन, उहे वीचारा रुलंदा हुआ। नवाब शाह खां अचनि, ॿिए हंधा अचनि, त बि उन्हनि खे बेड न मिलंदो, छो त ऑक्यूपाए थियल हूंदा। जी मां बि उन ॾींहंनि में उते हूंदो हुउमि, पोइ माण्हू असां सां जहिड़ो कंदा रहंदा, हाणे हिनखे छा कयूं, पंहिंजी क़बर में उछड़ियूंसि जेकर तव्हां ICU नथा ॾियो। पर असां चवंदा दादा तव्हां हाली ॾिसो, जेकॾहिं वैकेंट हुजे त तव्हां ॾियूं, पर हाणे इहो त मुनासिबु कोन्हे हिकिड़े खे कढियूं पोइ तव्हांखे रखूं। असांजी जेको आहे शोबे हादसात में उते CT सवाल स्कैन छा आहे? वग़ैरह जी सहूलियत मुहैया करणु, उते ई ब्लड बैंक या ॿियो सभु कुझु प्रोवाइड करणु, अॻे न त हुनखे ॾाढो तकलीफ़ थींदी हुई, पोइ स्ट्रेचर ते खणो ठीकु वञी कराइण वञी, त उहो बि जेको आहे प्राइवेट पार्टी उहो हिकिड़ो हूंदो CT स्कैन, उहो बि ठीकु आहे साईं, ठीकु आहे। बेसिकली ॻाल्हि कनि पिया त डॉक्टर भट्टी जेको आहे उहो गेम्स में कमु कयो, अहिड़ा न ॾिसो, घटि आहिनि असां मूं वटि। जेको जुमिलो हिकिड़ो बाक़ी त साईं हिकिड़ा ॿिए साईं लाइ अब्दुल सत्तार समथिंग लाइ तारीफ़ कनि पिया, पर चवनि पिया सुठा एडमिनिस्ट्रेटर तमामु घटि आहिनि। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे असां वटि, छाकाणि त इदारा या सिस्टम कमु नथो करे, तंहिंजे करे असां वटि जॾहिं को शख़्सियात जीअं डॉक्टर अदीब रिज़वी शानदार, निसार सिद्दीकी साहब IBA सखर ठाहियूं, डॉक्टर भट्टी साहब गिम्स, शानदार कमु, कुझु अरसे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद जो हाल डॉक्टर हादी बख्श जतोई ठीकु करे छॾियो, शानदार। लेकिन ॻाल्हि इहा आहे त दुनिया में
सिस्टम कमु कंदो आहे। दुनिया में इहो कमु मतिलबु जेको माण्हू बि विहारियो वेंदो आहे, छाकाणि त हू मैरिट ते विहारियो वेंदो आहे, त हू 18, 19, 20 साॻियो परफॉर्मेंस ॾेई रहिया हूंदा आहिनि, छाकाणि त हुननि जा इदारा कमु करे रहिया हूंदा आहिनि। तव्हां जेके सुठा हॉस्पिटल्स लंडन में, यूरोप में, अमेरिका में, इंडिया में, हिते हुते जिथे कमु कनि पिया, उते इहो न चइबो आहे त फलाणे कंहिं ज़रूरु को बुनियादु विधी हूंदी, कंहिं ज़रूरु यूनिवर्सिटीज़ जी बुनियादु विधी हूंदी, पर हाणे को हार्वर्ड यूनिवर्सिटी या ऑक्सफर्ड या का बि यूनिवर्सिटी जेका आहे उहो कंहिं हिकिड़ो फ़र्द जे करे कोन पई हले। जी हा, हाणे सिस्टम थो हलाए। यस, असां वटि चयो वञे त साईं फलाणो वाइस चांसलर आयो, यूनिवर्सिटी बहितर थी, हू वियो त कमु लही वियो। एग्ज़ैक्टली। सो ॻाल्हि इहा आहे त सिस्टम डॉक्टर साहिबु ठीकु थियणु खपे नुनारी साहिबु, छाकाणि त फ़र्द त पोइ अलाह ॾे, कॾहिं अची वञे को ॿियो डॉक्टर भट्टी, कॾहिं को ॿियो अदीब रिज़वी, कॾहिं को ॿियो निसार सिद्दीकी गुज़ारे वियो, हाणे छा कजे? हाणे सखर IBS सखर छा तबाह थियणु खपे? न थियणु खपे, न थियणु खपे न। हाणे IBS सखर खे हलणु खपे न, ऐं हले पियो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त बेसिकली ईअं हिकिड़ो तालके अस्पताल, हिकिड़ी हेल्थ सेंटर खां वठी, हिकिड़ी मेजर हॉस्पिटल्स, प्राइमरी स्कूल खां वठी यूनिवर्सिटीज़ ताईं सिस्टम डेवलप थियणु खपे न। असीं चऊं त हाणे को हिकिड़ा फ़र्द ईंदा ऐं त उहो ई केतिरा इदारा थिया। हाणे फ़र्द त हिकिड़े नंढे लेवल ताईं कमु करे सघे थो, हीअ त हुकूमतनि जो कमु हुजे थो त हू पंहिंजी गवर्नमेंट परफॉर्मेंस ठीकु कनि था। त जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उते हू मैरिट ते शयुनि खे ॾिसनि था, मैरिट ते माण्हू लॻाइनि था, कॉम्पिटेंट ऐं बासलाहियत माण्हू, ऐं जेके प्राइवेट इदारा हुजनि था उन्हनि खे रेगुलेट कनि था। इहो बि गवर्नमेंट जो कमु आहे त सरकार अगरि निजी इदारो आहे, चाहे स्कूल आहे, कॉलेज आहे या हॉस्पिटल आहे, त हुनखे रेगुलेट करे। त दैट्स हाउ दुनिया में त ईअं कमु हले थो। हाणे असीं चऊं त असां वटि सुठा एडमिनिस्ट्रेटर अचनि, अलाए कॾहिं ईंदा। ऐं सभु जेको हीअ ॻाल्हि थिए पई, जेको पंहिंजी ॻाल्हि हले पई MKM जी रीयूनियन ते, त जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त अहिड़ा TLP जे ठही थो वञे, वरी पोइ मुश्किल TLP जहिड़ी अची थी वञनि, पोइ वरी बैन थो करिणो पए, त छा MKM रीयूनियन या इहो वजह इहा ई मेजर त न आहे त अहिड़ी फोर्स खे रोकिजे कराची में? ॾिसो, मसइलो इहो ई आहे त अगरि कराची जो हिकिड़ो कठो वोट खपंदो आहे हुकूमतूं ठाहिण लाइ, MNAs जो, MPs जो, जी हा, त उहो अॻु में इहो ॿधो नंबर MQM जो हूंदो। जी जी हा, पोइ हिकिड़े लंडन में वञी लंडन वारे भाईजान सां ॻाल्हि ॿोल थींदी, ॻाल्हि ख़तमु, कमु थी वेंदो। हिकिड़े माण्हू सां ॻाल्हि थी। हिन दफ़े हुननि छा कयो त PTI खे 14-15 सीटूं वठी ॾिनो, क़ौमी असेंबली में कमु अची वियो, इमरान ख़ान खटे वियो, प्राइम मिनिस्टर थी वियो। हाणे जे सुभाणे PTI खे नंबर घटि करिणो आहे त कंहिंखे ॾियनि, तंहिंजे करे स्क्रिप्ट चेंज थिए पियो। पोइ लसानियत वापसि न ईंदी? न, लसानियत ॾिसो, हीउ जेको ख़तमु करण में दिलचस्पी कंहिंखे आहे? जी हा, जी हा, सिरे सां ख़तमु करण में कंहिंखे दिलचस्पी न आहे। जी हा, ऐं चवनि था रुॻो हिन में तशद्दुद ऐं वॉयलेंस ख़तमु थी वञे। उहो हाणे लंडन वारे खां पोइ हाणे इहा MQM जेको आहे, हिन जा ॾंद कोन्हनि, बाक़ी ज़बान सां पछ जेको लसानियत करे सघे थी, फ़िलहालु माराधाड़ी त नथी थी सघे। इन में अगरि नंढो रखिजे त पोइ जेकर अच्छा कॉलर वठी वठूं, मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अली काज साहिब खां हाणे ई सुवाल जेको थियो उनखे उन ते ई ॻाल्हाइणो आहे त इदारनि खे जेकॾहिं को माण्हू सुठा नथा मिलनि, माण्हू मिलंदा, पर करप्शन जेसिताईं न वेंदी, बदनियती न वेंदी, बदनीयती न वेंदी इदारनि में, त उहे इदारा हलंदा। जहां अदीब रिज़वी साहिब जी ॻाल्हि कई, उनखे पंहिंजे लाइ, इंसानी ख़ल्क़ लाइ उनखे पैसा पाण खे कमाइणा न आहिनि। जेकॾहिं पंहिंजो असांखे IPA ठाहे ॾेई वियो सिद्दीकी साहिब, त उन पंहिंजे लाइ कोन ठाहियो, पर उहो हिकिड़ो इदारो ठाहे ॾे। पर हाणे जेकॾहिं इन में करप्ट माण्हू विहारींदासीं, सियासी मुदाख़िलो थींदी, त पोइ इदारनि जो ईअं ई कमु लहंदो। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलर वठी वठूं। मंसूर अब्बासी शहदादकोट मां। जी अब्बासी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम तव्हांखे साईं इमरान खे। सर, मुंहिंजा ॿ अर्ज़ आहिनि। हिकिड़ो जेको ताज़ियूं बरसातियूं पयूं सॼी सिंध में, जेका सूरत हाल बीठी हुआ, तव्हांजे बि साम्हूं आहे, असांजे बि साम्हूं आहे, सुभाणे खां वरी ॿियो स्तर ॿुधणु पिया बरसातियुनि जो। त असांजे इदारनि जी, असांजी हुकूमत जी का तयारी कान्हे का त हिनखे हैंडल कीअं कजे, हिनखे मैनेज कीअं कजे। ऐं सर, नंबर ॿी ॻाल्हि, जेका पंजाब में इलेक्शन थियणु वञे पई, इन में जेकॾहिं PTI लूज़ करे थी, त इमरान ख़ान साहिब त चए थो त श्रीलंका जहिड़ी सूरत हाल थी वेंदी। पोइ छा सम्झोसीं, पोइ कहिड़ी सूरत हाल थी सघे थी जेकॾहिं PTI लूज़ थी करे पंजाब जा जेका बाई इलेक्शन आहिनि?
इहो अर्ज़ु आहे मुंहिंजो। ठीकु आहे साहब। सही चाचड़ साहब जेका ॻाल्हि कई कंदकोट में त करप्ट माण्हू विहारे था छॾियो। करप्शन आहे, ही आहे, हू आहे, किथां ठीकु थींदी, ठीकु ॻाल्हि। लेकिन हाणे आउं हिकिड़ो नंढिड़ो चाचड़ साहब मिसाल ॾियां तव्हांखे। मिसाल हिकिड़ी करप्शन थिए थी त तव्हां मुख़्तियारकार ऑफिस मां तव्हांखे सेल्स सर्टिफिकेट वठिणो आहे ऐं पोइ तव्हांखे पंहिंजी खातो रखाइणो आहे, त हिकिड़ा पैसा आहिनि। कई जॻहियुनि ते त भोतारनि मना कयल आहे मुख़्तियारकारनि खे, छा रखाइल हुननि जा आहिनि, त बाबा पहिरीं साहब ॾिसंदो, अगरि हुनखे उहा प्रॉपर्टी वणी त हू पाण ख़रीद कंदो, न त सो सेल्स सर्टिफिकेट ते हिकिड़ा पैसा आहिनि, सभिनी ख़बर आहे। हाणे सॼी सिंध में घणा मुख़्तियारकार हूंदा 100, 200, 300, 400, आई डोंट नो केतिरा आहिनि, किथां आणींदो एतिरा माण्हू। पर अगरि हिकिड़ो कानून ठाहे छॾिजे 8 ॾींहंनि में करिणो आहे त 7 वर्किंग डेज़, 7 वर्किंग डेज़ में तव्हांखे या त सेल्स सर्टिफिकेट जारी करिणो आहे या तव्हांखे लिखत में ॿुधाइणो आहे रीज़न ॾियणो आहे त आउं हीउ सेल्स सर्टिफिकेट छो न पियो जारी कयां, ॻाल्हि ख़तमु। ऐं 7 ॾींहंनि खां पोइ अगरि हू नथो, जवाब बि नथो लिखे ऐं सर्टिफिकेट बि जारी नथो करे, त DC खे दरख़्वास्त ॾिजे ऐं DC खे विदिन 7 वर्किंग डेज़ या त सेल्स सर्टिफिकेट जारी करिणो आहे या हुन मुख़्तियारकार खे सस्पेंड करिणो आहे अगरि हुन जारी न कयो आहे, या त अञा रीज़न ॾियणो आहे त छो नथा कयूं। क्लियर कानून हुजे, क्लियर चिटो। हाणे मूंखे ॿुधायो कहिड़ो ई करप्ट तरीन मुख़्तियारकार वेठो हुजे, उहे हिमत कंदो? कोर्ट में हली वेंदी न ॻाल्हि, पोइ ज़रा कानून थी वियो न हिकिड़ो जॻह, कानून थी वेंदो न। सही, उनमें पोइ गुंजाइश न आहे। जॾहिं तव्हां सवाबदीद हटाईंदो वेंदो, हीउ जेको डिस्क्रिशनरी पावर आहे, चवण जो मक़सदु आहे त जॾहिं इहो कानून ठहियो त माना सिस्टम ठहियो न, निज़ाम ठहियो न। हाणे तव्हांखे ईमानदार मुख़्तियारकार ॻोल्हण जी ज़रूरत ई न आहे। इहे तव्हां हर जाइ ते हिकिड़ा क्लियर कट कानून ठाहियो, हुनजी तशहीर करे छॾियो, बाबा माण्हू ख़बर हुजे। त मुंहिंजो चाचड़ साहिब सां इहो चवणु आहे त सिस्टम दुनिया में हलंदा आहिनि। इहो ॻोल्हिजे त सही ईमानदार माण्हू ॻोल्हियो, त केतिरा सूबेदार ईमानदार ॻोल्हियूं, केतिरा मुख़्तियारकार, केतिरा तपेदार, केतिरा इरिगेशन जा ऑफिसर, केतिरा, पोइ त न थियणो आहे न, पोइ त थियण वारी ॻाल्हि ई न आहे। सिस्टम खे ठीकु कयो ऐं मथां करप्शन बंदि कयो। पर उहो मुंहिंजे चवण सां कोन थींदी। आऊं त बार बार चवां त 50% महांगाई वधी वई आहे, 50% करप्शन ख़तमु करे वठो, पर मुंहिंजे चवण सां त कोन थींदी। अगेन कानून ठाही, सिस्टम न ठहंदो, करप्शन ही मामिलो हल न थींदो। ॻोल्हींदा रहो, कुझु चङा माण्हू बि अची वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं। अच्छा, ॿी ॻाल्हि छा कई मंसूर अब्बासी साहब? ॿी ॻाल्हि बारिश जे लाइ चयो साईं, त बारिश जो को असां वटि मौजूदु न आहे, बारिश थियणी आहे, ॿी को हल मौजूदु न आहे माण्हुनि वटि, इहे ॻाल्हियूं कयूं। ऐं ॿियो त वरी पंजाब जी इलेक्शन ते ॻाल्हि कई त सॉरी बारिश जी ॻाल्हि कयूं, सॉरी न पंजाब ते बि कुझु चयो न, त इलेक्शन पंजाब जी इलेक्शन ते बि ॻाल्हायूं, सॉरी। त पंजाब बारिश सां लाइ त मूं अब्बासी साहिब इहो अर्ज़ु कयो त मैनेज सिस्टम केरु ठाहे। हर को पाण ॾिठो 2010 जी ॿोॾि में बि हर को पाण एक्सपर्ट हो, कंहिं हितां कटियो पिए, के कट 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 अलाए सॼो सिंध माना सॼो सिंध हिकिड़ो ॿोॾि ॿोड़ियो, पोइ ॿियो असां पाण ॿोड़ियो। जॾहिं असीं कुदरत जे मामलनि में हू इंक्रोचमेंट्स कंदा आहियूं, हददख़लियूं कंदा आहियूं, त पोइ इहो थिए थो। ऐं करप्शन जी ॿोॾि। सो हाणे हींअर बि ॻाल्हि इहा ई आहे त जेसिताईं कुझु हिन इंफ्रास्ट्रक्चर ते पॉलिटिक्स खां हटी करे हिकिड़ी कलेक्टिव विज़डम अप्लाई न थींदो, तेसिताईं इहो को सिस्टम न ठहंदो, त इहो ईअं हलंदो रहंदो। पंजाब में साईं शायदि चवणु चाहिनि पिया त पोइ अगरि PTI हाराए वई त छा स्कोप हूंदो? साईं हू त चवंदा असां हारायो कोन्हे, धांधली थी आहे। हू त चवंदा सिधी सही धांधली थी आहे। उनखां पोइ छा थिए थो, इहो सुवालु आहे। त आउं त तव्हांखे चवां थो, उनखां पोइ मूंखे हिन इलेक्ट्रोल डेमोक्रेसी जो पाकिस्तान में अगरि ज़ाहिर ज़हूर धांधलो थियो, धांधली थींदी, ज़ाहिर ज़रूर धांधले खे कीअं प्रिडिक्ट करियो ॾिसजो। न उहो तव्हांखे नज़र अची वेंदो। सो अगरि ज़ाहिर ज़हूर धांधलो थियो त पोइ इमरान ख़ान बि ठीकु आहे, हुनजा बि ॾिसो। लेकिन हिननि पॉलिटिशियंस खे अॼु मूं पढ़ियो पिए श्रीलंका वारे उन सदर जो कॉलर आहे। जी हा, कॉलर में पहुचंदो पिया। सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। हा साईं, हिकिड़ो त इहो जेको साईं हींअर ॻाल्हि पिया कनि त जेको कानून जेको ठहे त इन सॼे मसइले मां ऐं ट्रांसफर पोस्टिंग जा जेको ऑनेस्टी माण्हू ॻोल्हण, इहो
साईं बिल्कुलु बजा पिया चवनि, इहो बिल्कुलु मां साईं सां एग्री आहियां। पर ॻाल्हि इहा आहे त असां वटि पाकिस्तान में बदनसीबी सां या बदकिस्मती सां छा चइजे त कानून त ठहंदो आहे, पर कानून ठहण या उन खां अॻु में हुनजा जेके हल हूंदा आहिनि या जुगाड़ उहे अची वेंदा आहिनि, माना उनजे में का न का फ्लॉज रखी छॾींदा आहिनि। अगरि कानून ठहे थो न सुभाणे हुन में को फ्लॉज हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि हिकु त साईं, ॿियो मुंहिंजो इहो त हिकु त महांगाई तमामु वधी वई आहे, माण्हू 30-40% जेको आहे माण्हुनि घटि करे छॾियो आहे, ग्रोसरी घटि थी वई आहे, माण्हुनि अख़बारूं वठणु घटि करे छॾियूं आहिनि, माना हर शइ में 40% जेके बॉसिस में शयूं आहिनि माण्हुनि में घटिताई थी वई आहे। हिकिड़ी त इहो साईं त महांगाई तमामु घणी थी वई आहे, पाण जी क़ुवत ख़रीद तमामु घटि थी वई आहे। ऐं ॿियो मुंहिंजो साईं इहो त अॼु फवाद चौधरी साहिबु चयो त 22 जुलाई खां पोइ न रहंदो पंहिंजो जेको CM आहे जेको तव्हांजो, इन ते साईं कीअं कमु कंदो? महिरबानी। ठीकु आहे साईं। साईं चवनि था कानून ठहंदो आहे हुनजी को तोड़ बि माण्हू कढी वठंदा। साईं कानून उहे अहिड़ा कानून जेको आउं चवां पियो उहे ठाहींदा जेको मथां इहो नियत करे ठाहींदो त मूंखे गवर्नेंस ठीकु करणी आहे, पोइ उहो उनजो तोड़ बि न कढणु ॾींदो। इन असां जहिड़ो ई पाड़ेसरी मुल्क आहे न, उन में जॾहिं अहिड़ा चीफ मिनिस्टर्स आया, नीतीश कुमार जहिड़ा, या हींअर जेको दिल्ली में अरविंद केजरीवाल आहे, पोइ उहे ई असां जहिड़ा तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि न, पोइ त ठीकु थियो आहे मामिलो। ईअं न आहे त ठीकु नथो थी सघे, पर मथां ठीकु थियणो पवंदो, हेठां ठीकु थी वञे थो। महांगाई बिल्कुलु वधी आहे। अॼु चवनि था त पेट्रोल ऐं 10 रुपया ऐं शायदि 25 रुपया डीज़ल घटि कंदा भला करे ईअं थिए। ऐं अगरि ईअं थिए थो त इनखे IMF बि मञे। मसइलो त इहो आहे, अञा त एग्रीमेंट न थियो आहे, अञा एग्रीमेंट बि न थियो आहे। सो शायदि हाणे हिन हुकूमत जे वञण जो हिकिड़ो रीज़न मतां इहो बि हुजे त भई तव्हां कुझु हासिल ई न करे सघिया आहियो, पोइ असीं अॻो पोइ पाण था अची वञूं, पाण ई ॾिसूं था। असांखे ई करिणो आहे न, त बसि पोइ छॾियो, असां सम्झो पिया। सो बाक़ी त पंजाब हुकूमत त पाण ॻाल्हायासीं। बाक़ी पंहिंजी ॻाल्हि हली बेल साहिब, तव्हां श्रीलंका वारी ॻाल्हि कई यार, मां नोटिस कई। ॻाल्हि इहा आहे त ही फैमिली जेका आहे, छा नालोसि, राजा पक्सी कुझु पक्का पासे अलाए छा। सो यानी अॼु हालति इहा हुई त हू सदर श्रीलंका जो उन जे भाउ खे एयरपोर्ट ते स्टाफ मोकिले छॾियो, हल बाबा न तोखे वञण ई न ॾींदासीं। ही बि हिन जे स्टाफ कोशिशि कई त वञे, उनखे चऊं हिते एयरपोर्ट न अचो, पोइ हुनखे हिकिड़ी नेवल बेस ते वठी आया आहिनि, उते रेज़िस्टेंस आयो। हाणे सदर श्रीलंका आख़िर हुनखे हेलीकॉप्टर ते विहारे ऐं मालदीव्स मोकिलियो अथनि। त यानी सोच कुर्सी ते वेहनि था त हिननि खे ख़्यालु नथो अचे त वक़्तु मटिजे थो, ऐं अगरि ख़ल्क़ ख़ुदा खे नाराज़ कयो था त आख़िर ख़ल्क़ ख़ुदा अहिड़ो हशर करे थी जो माण्हुनि खे पोइ लिकण ऐं भॼण जो रस्तो नथो मिले। इस्तीफ़ा न ॾेई विया आहिनि पर अञा ताईं, हाणे जे हिन में कुझु बि कोन्हे, हाणे इज़ गॉन। ऐं हुनजो भाउ US सिटीज़न आहे। पर सो इहो ही जेके पंहिंजे पाण खे कंहिं बि सतह ते जॾहिं ताक़त में ॾिसनि था न माण्हू, चाहे उहा ताक़त सियासत जी हुजे, हुकूमत जी हुजे, पैसे जी हुजे, कंहिं बि शइ जी, हिकिड़ो सूबेदार आहे, हिकिड़ो पुलिस वारो आहे, हिकिड़ो कामोरो आहे, त पोइ उन्हनि खे सोचणु खपे त कॾहिं वक़्तु फिरी बि सघे थो त माण्हुनि सां अहिड़ो रवैयो रखिजे। पर ख़ासि तरह ही जेके पॉलिटिकल पंहिंजे पाण खे सम्झनि था न, हे त असां आहियूं ऐं असीं ताहयात रहंदासीं, असां सां जंहिंसां वणे असीं जेको वणे करे वठूं, असांखे कॾहिं कुझु कोन्ह थींदो। वक़्तु तमामु ज़ालिम शइ आहे, ऐं जॾहिं फीतो मटिजे थो, मतिलबु मंज़रु मटिजे थो, त पोइ श्रीलंका जे सदर ऐं हुनजी फैमिली जहिड़ो, हू बि त ॿिनि अढाई ॾहाकनि खां श्रीलंका ते हुकुमरानी कंदड़ ई ख़ानदान हो, ऐं ईअं हाणे उन ख़ानदान खे लिकण जी जाइ नथी मिले। सो इन में सबक़ु कुझु त पिराइणु खपे। पर केरु हर को सोचे थो यासिर सां थियो आहे मूंसां न थींदो, यासिर सोचे थो अली काज़ी सां थियो आहे मूंसां न थींदो, हर कंहिं लॻंदो मूंसां घिरी घिरी सभिनी। इहो त इहो हिकिड़ो चरको आहे जंहिंमें हर कोई पिसंदो रहंदो। ठीकु आहे अली साहिबु, वरी महिरबानी साहिबु। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में।